अवामी तहरीक थरपारकर तरफ़ां जेका से थर में समूरा जेके मसइला आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हीअ छा था चवनि। अवामी तहरीक ज़िले थरपारकर पारां हीअ एहतजाज रैली कढी वई आहे। हिन रैलीअ जो मक़सदु इहो आहे त अटो ग़रीब आवाम जे खाइण जो आहे जेको महांगो थी वियो आहे, तमामु जेको आहे खाइण खां हद टिपी वियो आहे। उनखां सवाइ खंडु पेट्रोल हर शइ जेको आहे सो महांगी आहे। ॻाटे टोड़ महांगाई जेको आहे सो हिन हुकुमराननि अहिड़ी कई आहे जो ग़रीब जो जीअण जंजाल थी वियो आहे। रस्ता अॻे ई तबाह आहिनि, सनैती खां इदारनि खां वठी तालीमी इदारा अॻे ई तबाह आहिनि। रहियो हो पेट से बि जेके हुकुमरान आहिनि नायल हुकुमरान इहो असांजे पेट खसनि पिया। महांगाई वधी वई आहे, अटो महांगो थी वियो आहे, खंडु महांगी थी वई आहे। ग़रीब ऐं मिसकिन माण्हू पंहिंजो जीअण कीअं? रोज़गार जो वसीलो हिते मकानी माण्हू जेको कोयले में नथा भर्ती कया वञनि ऐं पंहिंजी सिफारिश वारा माण्हू ॿिए पासे जा धारियां हिते जेको सो भर्ती कया था वञनि ऐं गॾोगॾु जेका महांगाई चोट चढ़ी वई आहे, ग़रीब माण्हू जी चेल चिबी करे छॾी आहे। मुतालबो कनि पिया सिंध वफ़ाक़ी हुकूमत खां थर जा जेके समूरा मसइला आहिनि उन्हनि खे हल कयो वञे। गाज़ी वज़ीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।